मां ज़मान आहियां, मां हाल आहियां, मां मुस्तक़बिल आहियां। अॼु मां तव्हां सभिनी वटि हिकु सुवाल खणी आयो आहियां, इन उमेद सां त तव्हां मुंहिंजी मदद ज़रूरु कंदा। कुझु वक़्तु पहिरियां मूं हिकु अमन जो पखी पालियो हो। बाज़नि जी झट खां उन अमन जे पखीअ खे मूं पिंजरे में क़ैद रखियो। जॾहिं उन अमन जे पखीअ जी उॾाम बाज़नि जे झट खां तेज़ बणिजी वई त उन अमन जे पखीअ इल्तिजा कई, मूंखे आज़ादु कर, मूंखे आज़ादु कर, मूंखे आज़ादु कर। अमन जे पखीअ खे आज़ादु करण खां पहिरियां मूं हुन खां पुछो त तूं रहंदे किथे? चई त मां दुनिया घुमंदुसि, जिते अमन हूंदो उते रहंदुसि। पर मूं अमन जे पखीअ खे आज़ादु करण खां पहिरियां उन सां हिकिड़ो शर्त रखियो त जिते बि तूं रहण जी जाइ चूंडींदे मूंखे ज़रूरु ॾसींदे, छो त मुंहिंजो तोसां एतिरो प्यार आहे जो मां तोसां उते मिलण ज़रूरु ईंदुसि। अमन जे पखीअ मुंहिंजो शर्त क़बूल कयो। मूं पिंजरे जो दर खोलियो, उन पंहिंजी उॾाम कई ऐं पूरी दुनिया घुमण खां पोइ वरी अची मुंहिंजी हंज में वेठो। चयोमांसि त छा तोखे रहण लाइ का ॿी जाइ हथ न आई? चई त मुंहिंजे रहण जी जाइ सिंध आहे, मां सिंध जी हंज में ई रहंदुसि। अमन जो पखी सालनि ताईं सदियुनि ताईं सिंध जी हंज में रहियो, पर अॼु मुंहिंजो उहो ई पखी गुम थी वियो आहे, मूंखे नथो मिले। मां ख़ौफ़ज़दा थी वियो आहियां, हितां जी दहशत खां, हितां जी क़त्ल गारत खां डिॼी वियो आहियां मां। मूंखे अमन जो पखी अॼु नथो मिले। ॻोल्हे ॾियो मूंखे, ख़ुदा मूंखे अमन जो पखी ॻोल्हे ॾियो। छा तव्हांखे अमन नथो घुरिजे? छा तव्हां हिन दहशत में रहण पसंदि था करियो? हाणे त अखियूं खोलियो, हाणे त हिन सूफ़ियुनि जी धरतीअ ते, औलियान बुज़ुर्गनि जी धरतीअ ते दरगाहूं मस्जिदूं बि महफ़ूज़ न आहिनि रहियूं, इमाम बारगाहूं बि महफ़ूज़ न आहिनि रहियूं। मासूम ॿारनि सां गॾु वॾनि नौजवाननि जो बि खून थी रहियो आहे। किंजर खां वठी कारूंजर ताईं सॼी सिंध ॻाढ़ी थी पई आहे। ख़ुदा हाणे त अखियूं खोलियो मुंहिंजे लाइ, न त पंहिंजे मुस्तक़बिल लाइ, हिन सिंध जे सोनहरी मुस्तक़बिल लाइ। अमन जे पखीअ खे ॻोल्हियो, उतो कामो छो वेठा आहियो? उतो जागो, जागो, ही वक़्तु अथव हिकु थियण जो। तवजो फरमाईंदा कोयटा खां कराची वेंदड़ बुलान 2 कलाक लेट आहे। तमाम मुसाफ़िरनि खे गुज़ारिश थी कजे त 2 कलाक स्टेशन में इंतज़ार कनि। सिर लगे पंहिंजो मैं खाने सा, सिर लगे पंहिंजो अल्लाह मवाली माण्हू हली बि कोन था रखा। अब्बा काॾो खानो ख़राब थियो असांजो, इहो नशा साथ हलन मुझे काबू भी न करे सके नी भागा। असां पंहिंजो पाण खे काबू नथा करे सघूं त तोखे काॾो काबू कंदुमि। बाक़ी चवे त बाबा खे वठी अचां, उहो तोखे काबू करे वेंदो। काबू कंदो खानदानी हुजिया त मुआ तू ही काबू कर। पर देना, पर दे मर दिशा दुआ फोड़ी के अगे ज़ुपा बताल लगी पई आहे। वञा वो वञा साओ न निकिरई। हली भी नथी सघां।
नथो मरी सके मुंहिंजे अमन जो हर हर जन्म वर भोवती हर हर जन्म वर भो मिठा मेहरान में मिलबो खत्म पूंदा हथी वेंदी खत्म पूंदा हथी वेंदी चिटिया चांदान में मिलबो हथी हर हर जन्म वर भोवती हर हर जन्म वर भो मिठा मेहरान में मिलबो खत्म पूंदा हथी वेंदी चिटिया चांदा ओ बा ओ पुट ओ बचड़ा केॾे जी अम्मा। जी मिठो खीर पीर इहो त ॿुधाए इहा मुई रेल केॾी मलींदी उनमें ना देर आहे देर आहे पर हिन मुंहुं रखियारे थो अचे अचे पई टाइम बराबर थी वियो अथसि पर बाबू साहब ॿुधायो 2 कलाक लेट आहे 2 कलाक पोड़ी पोड़ी कंहिंखे चई पोड़ी हिते तोखूं सवा ॿी का पोड़ी बि आहे छा मुआ अखियूं पत्थर जी थी वई थी या वहीअ में अंधो थी वियो आहे मां तोखे पोड़ी थी नज़र अचां दंद खाई वञी मास सां लॻी आहे अञा पाण खे जवान थी सम्झे पोड़ी मां जाईंदी हलता ॿुधाए न सत सिरो हलता मूं गोड़ ॿुधा तुंहिंजा वालाए छा मूंखे चई तो मूं पोड़ी आहियां मां अञा जवान आहियां जवान ओ बचाया हेॾे त अच हेॾे अच अच्छा हा चांहि पई जा हाँ ये चाय घणे आ सस्ती आ 30 रुपया सस्ती आ हां 30 रुपया रुगो 30 इहा ना सस्ती आ निभागा 30 रुपया ना सस्ती आ हम काकी 80 रुपए का 90 रुपए किलो खीर तो मिले हाँ खंड लभे ही कोन थी हाणे मां तोखे हिसाब करे तो ॿुधायां फर्ज़ कर चांहि ठही 10 रुपए जो खीर 10 रुपए जी पती खंड लभे ही कोन 10 रुपए जी बाहि मूंखे आउंठो बचो इहो भी बचो ई न हाणे घणी गापीअ खे छॾ छॾियो 20 रुपया ॾींदी माए ऐं दिलि सां दुआ बि कंदी माए अलाह साईं वॾो ऑफिसर कंदो ई दुआ कंदी आहे तूं जूं दुआऊं जे मूंखे लॻंदा त तूं पाण टपड़ स्टेशन ते कई वेठी हूंदी छोरा लख जी लानत कई लख जी लानत कई छोरा पिटी थो मूंखे अञा तूं शर्म अचे थी ये भूंडा जो दी ने पड़ी मां तोखे पढ़ी थी लॻा मां तोखे पढ़ी थी लॻा निभागा अञा त मां जवान आहियां जवान अल्लाह जवान आका ओ ये भूंडा जो दी ने बता गोंडा ले आने ने वरी छा चवे निभागा हिकिड़ी त चाहे बि न तो प्यारी मूंखे नन्ना 20 रुपए में न प्यारी तो मां घणी हाणे पता नथी मां चवे नी हलता न त वारनि में हथ विझी टेशन ते लॻी ले हल अलाए काना छुड़ी आया मां छुड़ी आई आहियां आऊं मां छुड़ी आई आहियां मां का रिठ बकरी आहियां जो छुड़ी आई आहियां मां जाई थी हलता निकर न त पागरनि में हथ थी विझाए बस निकर वञा तो पड़ी पढ़ी वरी पढ़ी पड़ी तो ना है बाकी हुआ ॿियो छा आहे पड़ी मारे पड़ी मारे पड़ी मारे पड़ी 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 मारे 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 पड़ी पड़ी बीत सही हाय चाय ले पड़ी के मारे गरम तुझी मारे गरम नहीं भागो भजी वियो नहीं भागो न तो अञा क्या बी
नारा बंद क्यों पता न थी पियो कम जी ॻाल्हि कयो त मूंखे त वठी छो आया हो पीए बाबा इन स्टेशन जो इफ्तिताह करण विसरी विया हाँ 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 याद आयो पर ये सोनारी पट्टी तो कोन बधी अथव इफ्तिताह कीअं कंदासीं बाबा समूरो बंदोबस्त आहे अरे खोल पट्टी पीए सरकार कैंची दे न बाबा साईं कैंची त ना दी थी कैंची पर सरकार कैंची त घर विसरी वई पट वठी जा पट बस ये कयो आहे वात सां कम करे वठो आहे हथ सां ई थियो पीए हीअ स्टेशन मां तव्हांजे सुख लाइ ठाराई आहे मीर खान ऐं हिन में बाग बागीचा बि ठाराईंदुमि उन में सिर्फ़ सुता पिया जो फड़ा लॻा खोगिर जो वटको पियो पएव सॼो शहर फुरजी वेंदो पर तव्हांजे आराम में रुखड़ो न ईंदो इहो तव्हां सां मीर खान जो वाइदो आहे इन में तव्हांजो फ़ाइदो आहे मीर खान तुझो शान मुझो शान तुझो शान मुझो शान कुकुड़ कोरीअ जो ना वडेरे स्टेशन ठाराई अंग्रेज़न ऐं घणे तो पंहिंजे कारनामनि में अरे ॿुॾी नथो मरे पीए सरकार हे केरु आहे दफ़े अलाए केरु आहे मां त अॼु ॾिठो आहे ॿुध त जॾहिं ही अंग्रेज़ स्टेशन पिया ठाराइनि हे हुते तगारी ढोईंदो हो छा लॻे त ईंदो सरकार ॻाल्हि त एॾी दिलजाए सां कई अथई लॻे बि मूंखे सचो थो पीए जॾहिं त तोखे मां चयो आहे त सच खे सूली ॾेई छॾ त हे कीअं बची वियो आहे सच न ॾिसां न अमन ॾिसां न सुकून ॾिसां कूड़ ई कूड़ ॾिसां अहिड़ी त कूड़ जी राति करे छॾ जो मुड़सनि जी पंहिंजे पेर जी पुठी ते दीद न पवे बूट पाइण त बूट जो खोखो पायूं घुमंदा वतन ॿियो को चवनि त भाऊ हे त तूं खोखो पाईंदो वते अहिड़ो कमु करे ॾेखार अरे सच खे तूं सूली ॾींदे तूं न कॾहिं बि न हे काथूं छुड़ी आयो आहे यार अरे कूड़ जे मुंह में ये। कूड़ हूंदी आहे सच त बीठो नच अरे कढो हिन दफ़े लॻे थो कढ अरे किले से ॾिसो छा था बीठा न मरंदो सच हेड़ा बटे ॿिया माण्हू थी विया त छा कराईंदे तूं हुजी हेड़नि खे गुम कर असली गुम ॿीहर माण्हुनि सां मीर खान तुझो शान मुझो शान मीर खान तुझो शान मुझो शान मीर खान बाबा साईं असांखे बि का खर्चरी कराए मोला कुछ न कंदे अल्लाह कंदो इलेक्शन कटे वेंदे बाबा साईं खर्चरी कराए खोड़ खर्ची मवाली खोड़ हे 10 रुपया वठसि वञी अयाशी कर बाबा हाँ पर दुआ कजां त इलेक्शन खटां बाबा साईं असल दबे दुआ कंदो साईं दबे दुआ शान मुझो शान तुझो शान मीर खान छोरा बस कर कबड्डी काल त करणु रे बिना मुकाबले हेड़ा माण्हू हथ करे बाबा साईं दादी कम जा माण्हू ओ बाबा साईं फकीर जड़ा बटे ॿिया थिया त छा कराईंदे तूं बाबा या यकीन छजो भला न चाहे बैठ याद चाहे त सही न पैसा त मिलाए न लानतन जा पा ॿधाए एॾियूं बोरियूं करे न चाहे पाए छजाई अरे 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 इधर हाँ मोला
असांखे बि त को गानड़ो सानड़ो ॿुधाए मोला ॾह को खन बचड़नि में वाधारो ॾींदई। चल चल फोटा खा। फोटा फोटा अञा कोन लथा आहिनि, लथा त गॾिजी खाईंदासीं मुंहिंजी चूपड़ी। चल चल मथा नहीं खाओ। वाह, मां ॿुधाई है कोई जरूरत नहीं। तुझे जरूरत नहीं है तो क्या हुआ, मुखे तो जरूरत है ना। तोखे ख़बर आ अम्मा मूंखे दुआ कई त तोखे टेशन ते लाल कुआर मिलंदी जीअं बकरार खे बरपट में मिली हुई। जरी तुम तो बड़े बेवकूफ हो। हाँ बेवकूफ जरी सजे खानदान में बेवकूफ छोड़ो मुझी नानी हुई। पर तू छड़े न गाल के, आओ तो प्यार की बातें करें। तू मेरी मैना बन जा, मैं तेरा तोता बन जाऊं। फिर ट्यू ट्यू करे लोग देख के कहे वाह मवाली तुम्हारी जोड़ी। आहा तुम तो मुझे चिगम की तरह चिपक गए हो। चिकम की तरह मैं गुगोड़ी हूँ गुगोड़ी, ऐसे पकड़ू न छड़ियाई न। हाँ असां मवालनि जी किस्मत अहिड़ी आहे, असुल छोरी त ठहे ई कोन थी। 10 रुपए ते काढो अहिड़ा जो मीर खान लॻंदा, काढो जान दीदो। हाय हाय वाड़ी वाह जवानी हणी नछे असांखे दफ़ा मुंहुं कारो करे छॾियो। हिन मुई रेल भी देर कई आ। अम्मा जीजा ओ मां जीजा खर्चरी त कराए। हल मथो न खा। ओ मां अल्लाह हज ते मोकिलींदई, हज ते। हज ते जो वञा, हज ते वञा, पैसा मूंखे तुंहिंजो पिण ॾींदो। अम्मा जीजा असुल सफ़ा निधड़की आई जा, जेकॾहिं तूं जवानीअ में बाबा खे मिली वञा न, मोला तो ॼाणाए त ऐंच करा वई आहे ऐंच। पर हाणे मूंखों वधीक धप तो में थी अचे। बस हाणे बस घणो वात न हण, मथो न खा मुंहिंजो। ओ मां जीजा कम जी ॻाल्हि कर। कम जी त ॻाल्हि कयाई तो न खर्चड़ी कराए। अरे ले हल मूं वटि पैसा, किथां आया मूं वटि पैसा। हल मथो न खा। ईअं न कर, मां गरीब माण्हू आहियां, मवाली मानी भी न खाधी आहे। ते खर्चड़ी अरे ॾिसो ज़ोरी मुंहिंजी गिचीअ में लालत पवे छोरा, लालत पवे। मूंखे पिटी थो घणी साईं मरण तुंहिंजा सल दस्तगीर जी मार पवे तोखे निभागा निकिरे था मथो चटे वियो मुंहिंजो। आवाज़ करे तूं खर्चड़ी ॾे आ त मां काथे तोखे पिटिया, पर मां छा कयां। हाय हाय अरे हल छोरा हल। अम्मा थोड़ी न थोड़ी भी आ, हल अम्मा जीजा। छोरो चल दांगी मुंह ते घुमेव, चल दांगी मुंह ते घुमेव। तव्हांखे मुंहिंजा एॾा सारा वार नज़र नथा अचनि। चाय गरम में पोड़ी गरम, बल्कि हारे त थोड़ी गरम में मारे गरम, ॾाढे गरम। वो मरी वई नाले थोड़ी मारे थोड़ी मां चई निकिरी था निभागो। वञा थो इने वेझो न वञे, चकु बि हणे दी अथई। अरे हल छोरा हल हल। ये पोड़ी ऑटोमेटिक अथई। हाँ पोड़ी गरम थोड़ी मारे गरम मारे गरम मारे गरम। अयो अम्मा जीजा थोड़ी गरम। अयो बस चला बस डंगल छीक घड़ा निभागो। अचे मूंखे तंग कयो आहे हिकिड़े मूं आई न रेल देर कई आहे, मां त तंग थी वई आहियां हिते अची। वञा थो मां वञा थो। पोड़ी 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 नाने पोड़ी नाने पोड़ी। मां किथे अड़ी
इहो निभागो मुंहिंजो मुड़ुस मूंखे घरां न कढिया त मां चई न इन्हनि निभागनि में फासी वई आहियां मां। हाँ इन्हनि खे शायद ख़बर ई न आहे त मां त अञा जवान आहियां जवान। अम्मा जी जा इहो अनु दी पी जा 2 किलो खनो चांवर मूंखे बि त पी ॾे दुआ कंदो सां न मां आरस बि भञा आरस थी बने अलाए मूं सम्झो त अम्मा जी जा उॾम करण वारी आहे जी त मां टंगन में चिबड़ी पवास बिना पैसनि जे मुल्क घुमी अचां। ले बारा इहो छा थो ॻाल्हाए? अम्मा जी जा हिकिड़ो शूट हणंदी आहे हिकिड़े चूटे सां डायरेक्ट अमेरिका हली वेंदी आहे न पासपोर्ट जी ज़रूरत न वीज़ा जी डायरेक्ट ठपो सदर जो नए अमेरिका जो सदर इहो लांतीरो ड्रम वाला तुम इन सां मुलाक़ात कराईंदी आहे। अरे लानत पवे तोते ऐं तुंहिंजे हिन ड्रम शरम ते अची मुंहिंजो मथो खाधो अथव। मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे निभागो? हाँ कहिड़ो ॾोह कयो आहे मां तव्हांजो? न अम्मा अचाई थो